लाहौर सुप्रीम कोर्ट आम चूंडुनि बाबति केस जो 6 सफ़नि ते ॿधल लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। सुप्रीम कोर्ट जी लिखत में जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त अदालत सगुरी बैरिस्टर उमेर न्याज़ी खे नोटिस जारी करे वज़ाहत घुरी वरिती आहे छो न अवां जे ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। सुप्रीम कोर्ट चिटनि लफ़्ज़नि में हुकुम ॾिनो हो त को बि जमहूरी अमल में रंडक न विझंदो। अदालत सगुरी तरफ़ां जारी कयल हुकुमनामे में चयो वियो आहे त उमेर न्याज़ी बज़ाहिर जमहूरी अमल डिटेल करण जी कोशिश कई आहे। हाई कोर्ट 2753 DROs ऐं AROs खे कमु करण खां रोके छॾियो। लाहौर हाई कोर्ट हिक ई वक़्तु चूंड अमल खे डिटेल करे छॾियो। अदालती हुकुम में चयो वियो आहे त DROs ऐं ROs खे ख़ासि तौर ते चूंडुनि लाइ मुक़ररु न कयो वियो। मुक़ररु कयल ऑफिसर अॻी बतौर इंतिज़ामी ऑफिसर जे तौर ते फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।